अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम आहे इनसाइट विद नाज़िया मीर। आहियां महताब अली नूर। नाज़रीन, ईरान अमेरिका छिकता जेका आहे उहा ख़तमु थियण जो नालो ई न पई वठे। डोनाल्ड ट्रंप पारां चीन जो जेको दौरो कयो वियो, उन खां पोइ हुन मीडिया सां जेका ॻाल्हि ॿोल कई, उनजो चवणो त चीन सां हिन हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी ऐं चीन ख़ातिरी करे आहे त हू तामीरी किरदारु अदा करण जे लाइ तयारु आहे ऐं हर क़िस्म जी कोशिशि बि कंदो। उन खां पोइ डोनाल्ड ट्रंप इहा दावा कई त चीन जेको आहे उहो तेल जेको आहे उहो अमेरिका खां ख़रीद कंदो ऐं उन सां गॾोगॾु वरी 200 जे लॻभॻि बोइंग जेकी जहाज़ आहिनि उहे बि अमेरिका खां ख़रीद कंदो। मतिलबु त ॿिन्ही जे विच में ट्रेड जे हवाले सां बि ठाह थियो आहे। उन खां पोइ हिननि जो चवणो त चीन इहा बि ख़ातिरी करे आहे त ईरान खे अस्करी सामान फ़राहम न कंदो, सप्लाई न कंदो। हाणे चीन जी पोज़ीशन जेका आहे उहा कुझु वाज़े थिए पई। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईरान पारां इहो चयो वियो आहे त हुननि कॾहिं बि एटमी हथियार ठाहिण जी ख़्वाहिश ई नाहे रखी ऐं हू कॾहिं बि न ठाहींदा। उन्हनि जो जेको एटमी प्रोग्राम आहे उहो सिर्फ़ु पंहिंजे दिफ़ा जे लाइ ऐं पंहिंजे कुझु ॿियनि मक़सदनि जे लाइ उहो जेको आहे उहो कनि पिया, तवानई जे लाइ ख़ासि तौर ते उहे कनि पिया। उन खां पोइ हुननि जो इहो चवणु आहे त ईरान खां ज़बरदस्ती कुझु मञाइणु तमामु घणो मुश्किल आहे ऐं ॻाल्हियुनि ज़रिए कुझु बि हल निकिरी सघे थो। ख़ासि ॻाल्हि जेका कई आहे अब्बास इराक़ची, ईरानी परॾे वधी हुननि जो चवणु आहे त इस्लामाबाद ॻाल्हियूं नाकाम न आहिनि थियूं, पर अमेरिकी रवैये सबबु ॾुखियाई जो शिकार ज़रूरु थियूं आहिनि। इहो हिकिड़ो अहम पॉइंट आहे। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासूं। महिमान जेके उन्हनि जो तारीफ़ मां सां करायूं था। कुझु ॿिया सवाल आहिनि जेके वरी प्रोग्राम जे विच में डिस्कस कंदासूं। GR बलोच साहब अॻूणा सफ़ारतकार असां सां गॾु आहिनि। एम्बेसडर डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असां सां गॾु आहिनि। एम्बेसडर ज़फ़रुल्ला शेख साहब असांखे जॉइन कयो आहे। थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी। GR बलोच साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे सर, सूरत हाल तब्दील थिए पई, ठाह थींदो या नो वार नो पीस तरफ़ वञे पई सिचुएशन सर? ॾिसो, थोरो ग्रेजुअली हलूं था। जेकॾहिं तव्हां ख़िते जी ॻाल्हि था कयो पिया त हींअर अमेरिका ऐं ईरान जे विच में यस, उन में बिल्कुलु दुरुस्त आहे इहा ऑब्ज़र्वेशन त हिन वक़्तु नो वार नो पीस जी सिचुएशन आहे। लेकिन इहा लंबे अरसे जे लाइ टेनेबल न आहे, रही नथी सघे, छाकाणि जो थोरी बि का मिसकैल्कुलेशन या को बि स्पॉइलर इनखे टर्न करे सघे थो इनटू बिग क्राइसिस। ऐं असांखे इहा बि ख़बर आहे, दुनिया खे ख़बर आहे त इहो जेको लंघ आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़, उहो ॾाढो वाइटल हिकिड़ी आर्टरी आहे दुनिया जी एनर्जी ऐं ॿी जेका समुंड जे ज़रिए तिजारत थिए थी। लिहाज़ा उन ज़रूरी आहे त हिकिड़ो फ्रेमवर्क बि हुअणु घुरिजे जंहिंमें सभु गॾिजी तय कनि उन्हनि जो फ्रेमवर्क, ऐं कोशिशि इहा कई वञे त इहो बज़ाते ख़ुदि हिकिड़ो वेपन ऑफ वॉर बि न बणिजे ऐं बज़ाते ख़ुदि हिकिड़ो लीवरेज बि न बणिजे जियो स्ट्रेटेजिक सिचुएशन जो। लेकिन कंहिं तरह सां लॻे ईअं थो त अनइंटेंशनली वॉर जा जेके हूंदा आहिनि अनइंटेंशनल कॉन्सिक्वेंसिस, उन में इहो ई थियो आहे त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ हाणे ईरान वटि एज़ अ वेपन ऑफ वॉर बि आहे, त गॾु गॾु लीवरेज बि आहे डिप्लोमेटिक, त अमन जी ॻाल्हियुनि में इस्तेमालु बि करे पियो। ऐं अॻिते हली जेकॾहिं ते को नथो थिए एग्रीमेंट त हू कॉज़ ऑफ कॉन्फ्लिक्ट बि थी सघे थो, त गॾोगॾु हिकिड़ो जेको तिजारत जो जेको उसूल आहे इंटरनेशनल जो समुंड जे ज़रिए, त उहो फ्री ऐं कॉन्फ्लिक्ट फ्री हुअणु घुरिजे, उन में रुकावट। सर, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जी मां ॻाल्हि कई, हुनजी अहमियत पंहिंजी जाइ ते, पर UAE पारां वरी आवाज़ न पियो अचे तव्हांजो। आई कांट हियर यू, आवाज़ न पियो अचे। जी बलोच साहब, ॿुधो पिया मूंखे? हाणे अचे पियो, जस्ट ठीकु आहे। जी जी, मां पियो चयो त UAE पारां नई पाइपलाइन जेका आहे उन मनसूबे ते कमु तेज़ कयो वियो आहे। ईंदड़ साल ताईं हू जेको आहे पंहिंजी तेल जी जेका रसद आहे उहा ॿीणी करे वठंदा, त आबनाए हरमुज़ खे बाईपास कंदे हू पंहिंजो अल्टरनेट हिकिड़ो ॻोल्हनि पिया, त सिचुएशन थोरी तब्दील थिए पई। उन खां पोइ वरी सऊदीया जो अलॻि मामिलो ऐं चीन पारां जेको इहो अॼु डोनाल्ड ट्रंप चयो त चीन जेको आहे उहो तेल जेको आहे उहो अमेरिका खां ख़रीद कंदो, त चीन जो इंट्रस्ट बि कुझु घटंदे ॾिसो पिया मां ईरान जी साइड खां? न न न, बिल्कुलु न। पहिरीं ॻाल्हि त UAE जो ॿ तव्हांजा सवाल मुंहिंजी था वञनि। हिकु त UAE जो जेको आहे हिसो ओपेक में तमामु घटि आहे, हुनजो तेल हू तक़रीबन ख़तमु करे चुको आहे, नंबर 1। नंबर 2, हुनजी इकोनॉमी तेल खां ॿिए तरफ़ हिननि डाइवर्ट करे छॾी हुई। हींअर कोशिशि करे पियो UAE जो जेको सरबराह आहे त कंहिं तरह सां ओपेक मां निकिरण खां पोइ जेको बि पियो आहे तेल हुनजे ज़मीन जे अंदरि उनखे कढियो वञे। तक़रीबन हुन में कैपेसिटी जेका ॻाल्हि एक्सपर्ट्स ॿुधाइनि था त 4 मिलियन बैरल्स पर डे जे हिसाब सां आहे।
ऐं उहा जेकॾहिं हू रोज़ कढे थो पर उनमें एतिरी कैपेसिटी कढण जी आहे, एतिरी कैपेसिटी उन में प्रोसेस करण जी आहे, उनखे पोइ ट्रांसपोर्ट करणो पवंदो आहे, टर्मिनल ठाहिणा पवंदा आहिनि। सो हींअर हू हुनजो जेको कोटा आहे सो 200 मिलियन जो आहे। सो हाणे 200 खे डबल करणु 400 मिलियन, छाकाणि जो हाणे ओपेक मां निकिरी वियो आहे त पॉसिबल न आहे। अल्टरनेट जेका लाइन आहे ठीकु आहे, दैट विल प्रॉब्ली रिड्यूस, लेकिन असांखे इहो न भुलाइणु घुरिजे त इन स्टेट ऑफ हॉर्मोज़ जे करे ई यूएई जेको सो दुनिया जो ट्रांसशिपमेंट हब बणियल हुयो, त उहा त हुनजी ख़तमु थी वई जेका कोई हैसियत। नंबर 1। नंबर 2, ही पंहिंजो पाण खे जेको आहे सो मार्केट कंदो एज अ सेंटर ऑफ स्टेबिलिटी, लग्जरी एंड हाई लाइफ स्टाइल। त उहे त सभु क्वेश्चन मार्क जेकॾहिं हू अञा वधाए थो पंहिंजे इन कॉन्फ्लिक्ट खे ईरान सां ऐं को अकोमोडेशन नथो करे रीजन जे अंदरि, उनजे बजाए इज़राइल सां तालुकात रखे थो, त पोइ ख़िते लाइ बि मसइला आहिनि त यूएई जे लाइ बि मसइला आहिनि। नंबर 1। हाणे तव्हांजो ॿियो सुवाल हुयो चाइना जे हवाले सां, करेक्ट कीअं हुयो? तव्हां थोरो दोहरायो पंहिंजे सुवाल खे। मां पे पुछो त चीन जो इंटरेस्ट कुझु घटिजे पियो छा ईरान जी तरफ़, छाकाणि त डोनाल्ड ट्रम्प इहो चयो त जी ॾिसो घटिबो कोन, इन करे कोन घटिबो जो ईरान जो 80% जेको ऑयल आहे सो या 90% चवनि था पिया उहो चाइना में ईंदो आहे। नंबर 1। नंबर 2, उनजो तक़रीबन 20-25% जेको आहे एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट जो, उहो तव्हां स्टेट ऑफ हॉर्मोज़ मां वञे थो पियो। सो आई थिंक ईरान जे लाइ, चाइना जे लाइ ईरान सां तालुकात इम्पोर्टेंट आहिनि, ऐं ईरान ऐं चाइना हिकिड़ी स्ट्रेटेजिक आई थिंक 25 इयर्स जी 400 बिलियन जो हिकिड़ो हिननि हिकिड़ो जेको आहे सो कयो आहे एग्रीमेंट पाण में। ऐं आई थिंक मां कोन थो सम्झां त China can just walk away because Mr. Trump came in. No, not at all. Trump जो उन लिहाज़ सां वरी ॿिए कंहिं बैठक में पाण कंदासीं असेसमेंट खे, त हिनजी का मां सवाइ PR पॉइंट जे जेको ॾेखारणु पियो चाहियो पंहिंजे कॉन्स्टिट्यूएंसी खे ऐं दुनिया खे, त न मां अञा बि ॾाढो मज़बूत हिकिड़ो लीडर आहियां ऐं ऑल ऑफ दैट। उन खां अलावा जेको आउटपुट उनजो आहे इन दौरे जो, त हुन में त अञा कमज़ोर नज़र आयो आहे, अञा कंप्रोमाइज़ कयो आहे। जेके हुनजा पंहिंजा जेके हॉकिश आहिनि सपोर्टर्स, उनजी नज़र में त ट्रम्प जेको आहे सो नाकाम थी आयो आहे। इन करे जो ताइवान ते टोटल जेका आहे सो हुन सरेंडर कयो आहे उन मुताबिक़, ऐं उन खां अलावा ॿिया जेके ईरान सां बि चवे त पियो त असां कोन ॾींदासीं उनखे, पर उहा ॻाल्हि त ट्रम्प थो करे पियो न। ट्रम्प ते केतिरो इतबार करे? मां कोन थो सम्झां दुनिया जी को बि ताक़त करणु चाहींदी, त जेसि ताईं ईरान नथी ॿुधाए त वाक़ई न, पर मां कोन थो सम्झां, इट डज़ंट मेक सेंस एट ऑल त ईरान चाइना पंहिंजो पाण ते इहे पाबंदियूं विझंदो। यस, उहो हिकिड़ी अख़लाक़ी पाबंदी हूंदी आहे, हर मुल्क ते हूंदी आहे, त जॾहिं जंग हली रही हूंदी आहे त उन वक़्तु तव्हां उन जंग खे रोकण जे हलंदड़ दौरान न कंदा आहियो सप्लाई ऑयल। लेकिन इन ई इंटरनेशनल कानून जी सभ खां वॾी बनकड़ी जेका आहे सा अमेरिका इज़राइल खे मुसलसिल जेको आहे सो वेपन ॾींदो रहियो। उन खां अलावा जेको कभी जेको हुयो अमेरिका ऐं वेस्ट जो, त जॾहिं गज़ा में जेनोसाइड हलियो पिए त उन वक़्तु बि मुसलसिल आयो पिए। जी ठीकु आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब आहिनि असां सां गॾु? डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ॿुधो पिया था तव्हां? ज़फ़रुल्लाह शेख साहब अवां ॿुधो पिया सर? डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब सर अवां ॿुधो पिया? आवाज़ क्लियर आहे तव्हांजो? बिल्कुलु क्लियर आहे। हाणे अवांजो आवाज़ लाउड एंड क्लियर अचे पियो सर। थैंक यू सो मच, वेलकम चओ पिया अव्हांखे। डोनाल्ड ट्रम्प जॾहिं चीन जे दौरे जे लाइ रवानो पियो थियो त उन वक़्तु चीनी परॾेही वज़ीर ऐं पाकिस्तान जे नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार विच में राब्तो थियो हुयो ऐं चीन पारां ज़ोर ॾिनो वियो त सालसी जूं जेके कोशिशूं आहिनि उहे पाकिस्तान खे तेज़ करणु घुरिजनि। हाणे हिते सुवाल इहो आहे त पाकिस्तान केतिरी पोज़ीशन में आहे त अमेरिका ईरान विच में सालसी जूं कोशिशूं तेज़ करे सघे थो, छाकाणि त हिन वक़्तु ताईं पाकिस्तान पैगाम रसाई वारो किरदारु अदा कयो आहे ॿिन्ही मुल्कनि जे विच में? न, पैगाम रसाई खां थोरो वधी वियो हो पाकिस्तान। पर हाणे तव्हांजो सुवाल इहो आहे त पंहिंजे असांजो परॾेही वज़ीर ऐं
चाइना जो पढ़ई वज़ीर जेको उन्हनि ॻाल्हायो जी। आहे ऐं चाइना जे पढ़ई वज़ीर असांखे चयो आहे त तव्हां थोरी मोमेंटम तेज़ कयो उन जो तॾहिं मतिलबु इहो आहे त इहे त ज़ाहिरी तौर ते ॻाल्हि आहे न चाइना डायरेक्ट कंहिं कॉन्फ्लिक्ट खे पाण न लहंदो आहे मैदान में चाइना इनडायरेक्टली कोशिशि कंदो आहे त कॉन्फ्लिक्ट में या मदद बि करे या कॉन्फ्लिक्ट खे ख़तमु करण लाइ बि डिप्लोमेटिक जा तरीक़ा ऐं बयान ॾींदो आहे त पाकिस्तान ज़ाहिर आहे चाइना जो जेको उन ते भरोसो आहे पाकिस्तान ते तव्हां चओ त पाकिस्तान तव्हां पुछियो मूंखां त पाकिस्तान केतिरो इन में थी थो सघे इन में कारामद थी थो सघे त पाकिस्तान ते ओतिरो ई इन में मुफ़ीद थी थो सघे जेतिरो त उन ते भरोसो चाइना जो आहे भरोसो उन जो अमेरिका जो आहे ऐं ईरान जो आहे इन करे पाकिस्तान अञा बि हिन मीडिएशन में काफ़ी इम्पोर्टेंट प्लेयर आहे पाकिस्तान हिन मीडिएशन जो मक़सदु इहो ई हूंदो आहे कंहिं मामले में छा करण वारो जेको माण्हू आहे दौरा उहो जेसीं ताईं एतबार सभिनीनि जो रहंदो आहे उन ते तेसीं ताईं उनजी अहमियत बि रहंदी आहे असां ते एतबार आहे सभिनीनि दौरनि जी इन जे करे असांजो आहे मीडिएशन पर इन ट्रम्प जे हिन दौरे खां पोइ हिन में स्पीड अची वेंदी हाणे या स्पीड इन करे अची वेंदी त ॿ टे इशारा मां उन ट्रम्प जे दौरे जे दौरान जेके थिया आहिनि अमेरिका साइड खां जेको उनजो हैंड आउट आयो आहे बयान जेको आयो आहे हुन में उन्हनि चयो आहे त इहो शीपिंग एग्री करे वियो आहे त स्टेट ऑफ हॉर्मज़ जेको आहे उहो खुलियल रहणु खपे ऐं ईरान शुड नेवर हैव अ न्यूक्लियर वेपन हालांकि चाइनीज़ साइड सां जेको हैंड आउट आहे हुन में ज़िक्र न आहे जीअं त मां चयुमि त चाइना नॉर्मली कंहिं कॉन्फ्लिक्ट में तज़ादी ॻाल्हियुनि में डायरेक्ट न पवंदो आहे उहो तमामु डिप्लोमेटिकली बायलैटरल लेवल ते हुनजो ॻाल्हि ॿोल कंदो आहे चाइना जो इंट्रस्ट छा आहे चाइना जो इंट्रस्ट इहो आहे त इहो ठाह थी वञे चाइना जो इंट्रस्ट इहो आहे त स्टेट ऑफ हॉर्मज़ बि खुले पर चाइना जो इहो बि इंट्रस्ट आहे त ईरान खे नुक़सानु न पहुचे छो जो ईरान चाइना जो की हिकिड़ो त एलाई आहे हुन सां ॿधल आहे चाइना सां ईरान ऐं ॿी ॻाल्हि त चाइना सां 400 बिलियन जी हुननि जी हिकिड़ी एग्रीमेंट थियल आहे हुन मां 25 सालनि जो 5 साल थी विया हाणे 20 साल बाक़ी रहिया आहिनि हुन में ऐं उन खां अलावा डिफेंस कोऑपरेशन एग्रीमेंट बि आहे इंटेलिजेंस शेयरिंग जो एग्रीमेंट बि आहे हिन जो मतिलबु छा थियो हुन जो मक़सदु इहो थियो त इहे जेके आहे दुनिया में ताक़त जो जेको तवाज़ुन तब्दील थो थिए हुन में ईरान त हिकु तमामु अहम रोल अदा कंदो ईरान जो की अहमियत तमामु वॾी आहे ईरान जे मज़बूत रहंदो त इन खिते में इन्फ्लुएंस अमेरिका जो या इज़राइल जो या अमेरिकन एलाइज जो न थींदो उन लिहाज़ सां त जीअं ईरान खे उहो रिजीम चेंज करे छॾनि हा त अमेरिकन इन्फ्लुएंस जी गवर्नमेंट ते अची वञे हा ईरान जे फ़ाइदे में त चाइना जे फ़ाइदे में त इहा ॻाल्हि न हुई न SCO वारा कंट्री जेके आहिनि शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन वारा कंट्रीज़ जेके आहिनि उन्हनि जे फ़ाइदे में त इहा ॻाल्हि हुई न त इन करे चाइना जो त हिन में आहे मफ़ाद अमेरिका जो बि हाणे हिन में थियो आहे इंट्रस्ट इन करे थी वियो आहे त अमेरिका पंहिंजी महिनत करे ॾिठी त हिन मां खर्चे नथो निकिरे ईरान मज़बूती सां बीठो आहे पंहिंजे पेरनि ते त इन जे करे अमेरिका बि चाहे उते पियो त हिन मां जान छॾायूं कंहिं लिहाज़ सां ऐं इहे इन खे मामले खे निमेड़ियूं तो रोज़ानो हुते सेनेट कमेटी जे साम्हूं पेशी थिए थी पई अमेरिकन चीफ ऑफ जॉइंट स्टाफ जी केॾी महिल थिए थी पई केॾी महिल मिनिस्टर सेक्रेटरी ऑफ फॉरेन जी थिए थी पई केॾी महिल ॿियनि मिनिस्टरनि जी थिए थी पई उते पेशी ऐं उन में सॼी मीडिया में ॻाल्हि पधरी थी अचे थी पई जंहिं हिसाब सां ऐं उनजे करे इन लिहाज़ सां सभिनी ख़बर आहे त डोनाल्ड ट्रम्प जी जेका रेटिंग जंहिं हिसाब सां डाउन थी थिए रेटिंग किरंदी थी वञे ऐं रेटिंग किरण जो मतिलबु इहो आहे त मिड टर्म इलेक्शन हाराइण जो मतिलबु इहो आहे त जीअं त डेमोक्रेट चई छॾियो आहे त असां त इम्पीचमेंट मूव कंदासीं 25th अमेंडमेंट खे असां इन्वोक करे छॾींदासीं त जे उहा ॻाल्हि नज़र अचे थी पई ऐं डेफिनेटली नज़र अचे थी पई डोनाल्ड ट्रम्प खे उनजी टीम खे त उनजे करे हू चाहींदो त हिनखे निबड़ायूं उनजे करे उहो वियो आहे चाइना त हू उन जेके ॻाल्हियूं कयूं हुन में ट्रेड आहे टेक्नोलॉजी आहे पाण सां वठी वियो सभु मुख्य चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर्स उन्हनि जो मक़सदु इहो ई हो
हाणे उन्हनि लाइ मुसीबत इहा पई आहे त जेको अमेरिकन बीफ इम्पोर्ट कंदा उन ते चाइना काउंटर टैरिफ लॻाए छॾियो आहे 72%। ऐं जेको सोयाबीन जो तेल अमेरिका घुराईंदा हुआ बिलियंस ऑफ डॉलर जो जी उन ते 22% लॻाए छॾियो आहे। त इन ट्रेड मीटिंग में ॻाल्हि त अञा उन्हनि क्लियर न कई आहे, पर डेफिनेटली उन में ॿिन्ही साइडुनि तां हिन में बि का ॻाल्हि रिलैक्सेशन थींदा उहे। हाणे इन जो सभिनी जो मतिलबु छा थियो त दुनिया ज़ाहिर आहे ग्लोबल नॉर्थ खां ग्लोबल साउथ ॾे मूव थी करे आई। चाइना जो इंट्रस्ट ग्लोबल साउथ में आहे। चाइना चाहींदो त इहो स्टेट ऑफ हॉर्मुज़ बि खुले ऐं चाइना चाहींदो त ईरान जा इंट्रस्ट बि बरक़रार रहनि। ईरान अॼु इशारो ॾिनो आहे ऐं न डोनाल्ड ट्रम्प जहाज़ में जो चढ़ियो आहे त अख़बारी नुमाइंदा जेके हुन सां ट्रेवल कंदा आहिनि उन्हनि सुवाल पुछियो त हुन जवाबु ॾिनो आहे त हा इहो हुन जा जेके न्यूक्लियर इंडेक्स न्यूक्लियर इशारो हो 240 kg जेके इंडेक्स मटीरियल आहे त हू हुन चयो त या त अमेरिका अची वञे या चाइना हले वञे। त ईरान मां सम्झा थो पियो त पहिरियां बि हुन रशिया खे ॾेई छॾियो JCPO जे टाइम ते 1915 में। ते हाणे उहो ईरान चीन खे ॾियण में कोन खे ॾुखियाई थींदी बि न। हिन जो मतिलबु इहो त हुनजो हाणे इहा टेबल वरी लॻंदी जंहिंमें इन जा टाक पाकिस्तान जी मीडिएशन में वरी शुरू थींदी ऐं उनखे हाणे तकड़ आहे अमेरिका की। ईरान खे हाणे एतिरी जल्दी न आहे, अमेरिका खे न जल्दी आहे। अमेरिका चाहे थो पियो त कंहिं लिहाज़ सां इनखे निमड़ाए मामले खे। ऐं बाक़ी पंहिंजी इकनॉमिक साइड अमेरिका बि चवे थो पियो त हर मिस फ्री फ्लोर आहे हुअणु खपे ऐं असांजी हिन में कोशिशि बि इहा ई आहे ऐं ट्रेड ऐं उनखे असां वधायूं। त जीअं चाहे थो पियो डोनाल्ड ट्रम्प त जेको नुक़सानु थियो आहे स्टेट ऑफ हॉर्मुज़ जे बंदि थियण में जंहिंजो अंदाज़ो उन्हनि खे न हो, छो जो उन्हनि खे अंदाज़ो न हो त जंग केतिरी अर्से हलंदी, हिन जा असरात केतिरो हलंदा वञी थींदो दुनिया ते असरु थींदो हिन जो। त हाणे उन्हनि खे जीअं आहे की हाणे डोनाल्ड ट्रम्प चाहींदो त कुझु रिकवरी करे इलेक्शन जे खां पहिरियां नवंबर खां पहिरियां जे रिकवरी करे वियो त कुझु जेको हुनखे धकु लॻो आहे रेटिंग में हुनजी वोटर सपोर्टर जेके हुन सां मुखालिफ़ थिया आहिनि उहे वरी हुन सां जुड़ी पवनि ऐं इलेक्शन उहो न हारायो। त इन जे करे चवे थो पियो चाइना ते बाबा तव्हां जहिड़ो न तव्हां ताइवान ते चाइना वार्निंग ॾेई छॾी, बिल्कुलु क्लियर कट हुन वार्निंग चाइना ते ॾिनी आहे ताइवान जे हवाले सां। हुन खां अलावा चाइना चवे थो पियो त असां सां पार्टनरशिप कयो, राइवलरी में को फ़ाइदो न आहे, ट्रेड वार जेको आहे उन में को माण्हू बि खटंदो न आहे। इन करे 2026 यानी 2026 जेका आहे उन में असांखे इहो दिस शुड बी अ लैंडमार्क ईयर फॉर बायलैटरल टाइज। त ऐं हिन में कोऑपरेशन असां में वधे, ट्रेड टेक्नोलॉजी क्लाइमेट इन सभिनीनि में असां अॻिते वधूं। त ही जेके ॻाल्हियूं आहिनि उन में अंदाज़ो ऐं पोइ चाइना चवे थो पियो त भाउ ठीकु आहे लेट्स सिट टुगेदर ऐं असां कोऑपरेट कयूं G20 में बि ऐं असां एपेक में बि कोऑपरेट कयूं, हिक ॿिए सां विढ़ण जे बदिरां विढ़ंदासीं त हिन जो को असांजो न आहे को खटंदो न हिन भई असां हारजी वेंदा। त ही सभु शयूं जे असां ज़हन ऐं पोइ ऑप्टिक्स जे ॾिसूं असां चाइना में डोनाल्ड ट्रम्प जा ऑप्टिक्स ऐं शीपिंग जा त लॻे पियो त डोनाल्ड ट्रम्प जेको आहे उहो डोनाल्ड ट्रम्प न आहे जेको अमेरिका में ॿियनि सरबराहनि सां बिहेव कंदो आहे, उन्हनि सां उनजी बेइज़ती कंदो आहे। हिते बिल्कुलु सिधो थियो की पंहिंजो कमु पियो करे। त चाइना ऐं हिन में जेकी ॻाल्हि ॿोल थी आहे उन में मां सम्झा थो त कुझु ईरान जो मामिलो फास्ट ट्रैक ते अची वियो। ठीकु आहे सर। डॉक्टर जमील खान साहब थैंक यू सो मच सर। ऐं मैसेज ज़फ़रुल्लाह शेख साहब अवां ॿुधो पिया सर? ज़फ़रुल्लाह शेख साहब अवां ॿुधो पिया? सिर्फ़ 5 मिनट आहिनि, तव्हां खां आख़िरी सवाल करे वठो। जी आर बलोच साहब अवां ठीकु आहे। ज़फ़रुल्लाह शेख साहब अवां आख़िरी सवाल ठीकु आहे थैंक यू सो मच। जी आर बलोच साहब हिक पासे एग्रेशन नज़र अचे पई, ॿिए पासे वरी अॼु चीन पारां बि हॉर्मुज़ जे हवाले सां अहिड़ो बयानु, वरी ईरान हिकु भेरो
कयो त असां कॾहिं बि एटमी हथियार ठाहिण जी ख़्वाहिश ई न रखी। पुरअमन मक़सदनि जे लाइ असां जेको आहे इहा जेको एटमी प्रोग्राम आहे उहो हलायूं पिया। ऐं अमेरिका वरी चयो डोनाल्ड ट्रम्प त जेकॾहिं 20 सालनि जे लाइ एटमी प्रोग्राम बंदि करे थो त असांखे को एतिराज़ु न आहे। सम्झो पिया हाणे कुझु ॾींहंनि में वरी मुआदो थींदो। आई थिंक ॾींहंनि जी ॻाल्हि कान्हे का, हाणे इट्स इहो हिकिड़ो ॾिघो प्रोसेस हूंदो, हिकु हिकु मसइलो थी हल थींदो। पहिरियां मुंहिंजे ख़्याल में त स्टेट ऑफ हॉर्मोज़ खे सेटल कंदा इन करे जो हुन सां सॼी डिसरप्शन आहे सॼी दुनिया जी तिजारत जेका आहे ऐं एनर्जी। ॿियो इन्हनि लाइ अहम इहो आहे ईरान जे लाइ त जॾहिं त हुननि जा बहरी ॿेड़ा ऐं हुनजी आर्मी गन खे बीठी आहे त अंडर द गन्स हू कॾहिं बि नथा करणु चाहिनि को बि अमन जो मुआहिदो। सो मुंहिंजे ख़्याल में हाणे हुननि जी प्रायोरिटीज़ चेंज थी वियूं आहिनि त पहिरियां इहो मुहासिरो ख़तमु थिए, फ़ौज वापसि वञे, एग्रीमेंट मिले त वाक़ई हाणे हमिलो कोन थींदो। तंहिंखां पोइ स्टेट ऑफ हॉर्मोज़ जे लाइ को फ्रेमवर्क जी तरफ़ का पेशरफ़्त थिए, तंहिंखां पोइ डिघियूं ॻाल्हियूं थींदियूं त केतिरो जेको आहे न्यूक्लियर जेको हुननि जो मटीरियल रेडी आहे इनरिच उहो केरु रखंदो ऐं अॻिते हली ईरान पंहिंजी इनरिचमेंट कंहिं लेवल ते आणींदो। बट इट इज़ गोइंग टू बी अ वेरी लॉन्ग प्रोसेस ऑफ अंडरस्टैंडिंग। उन विच में हादसा बि थी सघनि था, उन विच में मिसकैलकुलेशन बि थी सघे थी, लेकिन यकीनन जेको इलाइक़ो आहे उहो अनफॉर्चुनेटली जंग जे ख़तरनि खां बि अञा ख़ाली कोन थियो आहे, लेकिन गॾु गॾु अमन जी होप भी नज़र अचे पई थी। बहुत शुक्रिया, थैंक यू तव्हांजी वॾी महिरबानी साहब, थैंक यू सो मच सर। ज़फ़रुल्लाह शेख साहब, हाँ जेका सिचुएशन क्रिएट थिए पई काफ़ी ॾींहंनि खां असां बि मुसलसल ॻाल्हि ॿुध थिए थी इन मामले ते, इन में पाकिस्तान जे हवाले सां मूंखे कुझु ख़दशात नज़र अचनि पिया। मतिलबु सालसीअ जी कोशिश जेको पाकिस्तान करे पियो, ठीकु आहे ज़फ़रुल्लाह शेख साहब ॿीहर ट्राई कयो। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब आवाज़ ॿुधो पिया सर? नाज़रीन, सालसी जी हैसियत में पाकिस्तान जेको किरदारु हिन वक़्तु अदा कयो चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां, उनजी पूरी दुनिया तारीफ़ कई। न रुगो अमेरिका, ईरान बि चयो त वाहिद जेको सालसी कंदड़ मुल्क आहे जंहिं ते असांखे भरोसो आहे उहो सिर्फ़ु पाकिस्तान ई आहे। हाणे हिन वक़्त ताईं जेको कुझु थियो, पहिरियों दौरु ॻाल्हियुनि जो थियो, उनखां पोइ वरी छिकताड़ वधी वई ऐं ॻाल्हियूं वञी चीन ताईं पहुतियूं। अॼु चीन पारां इहो चयो त हू इन मामले में तामीरी किरदारु अदा करण जी उन ख़ातिरी बि कराई आहे। ऐं डोनाल्ड ट्रम्प जॾहिं चीन जो दौरे ते वियो त उन वक़्तु चीनी परॾेही वज़ीर ऐं इसाक डार साहब विच में राब्तो थियो, जंहिंमें चीन पारां ज़ोर ॾिनो वियो त सालसी जूं कोशिशूं जेके आहिनि पाकिस्तान उहे तेज़ करे। इन ते कुझु सवाल ज़हन में आया त सालसी जूं कोशिशूं तेज़ करण जी पाकिस्तान केतिरी पोज़ीशन में आहे, छाकाणि त ईरान जा पैगामात अमेरिका ताईं पहुचाइण, वरी अमेरिका जा ईरान ताईं पहुचाइण, विच में वरी पंहिंजो इनपुट ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो त चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस सैयद आसिम मुनीर साहब बि ॾिनो, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, उन्हनि जूं कोशिशूं बि आहिनि। पर हीउ जेको मामिलो आहे अॼु ख़ासि तौर ते ईरान पारां इहो चवणु त ॻाल्हियूं जेके आहिनि इस्लामाबाद में जेके थियूं उहे नाकाम थियूं न आहिनि, पर अमेरिकी रवैये जे करे ॾुखियाई जो शिकार ज़रूरु थियूं आहिनि। त उनखां पोइ सवाल इहो ज़हन में आयो त पोइ छा पाकिस्तान जी जेका टियाकड़ीअ वारी कोशिशि हुई, सालसीअ वारी पोज़ीशन हुई, उनखे को नुक़सानु पहुची सघे थो, कमज़ोर थी सघंदी उहा पोज़ीशन, या वरी पाकिस्तान केतिरी पोज़ीशन में आहे जो ॿिन्ही धुरियुनि खे वरी हिकु भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण जे लाइ को किरदारु अदा करे सघे। इन ते कोशिशि कईसूं त जेके जमीर साहब आहिनि असां सां, ज़फ़रुल्लाह शेख साहब आहिनि। ज़फ़रुल्लाह शेख साहब, थैंक यू सो मच सर, राब्तो कटिजी वियो। हा, मां कोशिशि कयां थोरो लाउडली ॻाल्हायां सर, ॿुधो पिया हुआ मूंखे? मां इहो पियो चवां तव्हां सां मुसलसल ॻाल्हि ॿोल थींदी रही आहे हिन मामले ते। पाकिस्तान जी हाणे पोज़ीशन कीअं पिया ॾिसो, ख़ासि तौर ते जेको चीन ताईं मामिलो पहुतो ऐं पाकिस्तान जे लाइ चयो त सालसीअ जूं कोशिशूं तेज़ करे पाकिस्तान जी पोज़ीशन खे को नुक़सानु रसी सघे थो, या पाकिस्तान केतिरी पोज़ीशन में आहे जो ॿिन्ही मुल्कनि खे ॻाल्हियुनि जे मेज़ ते आणे सर हिकु भेरो ॿीहर? हिकिड़ी त ॻाल्हि आहे, ॾिसो जॾहिं हाणे ट्रम्प विज़िट करे वापसि वियो आहे तॾहिं हुन मेंशन कयो आहे पाकिस्तान खे ऐं प्राइम मिनिस्टर खे एप्रिशिएट बि कयो आहे, ऐं इहा बि इंडिकेशन हुन ॾिनी आहे त जेको आहे सालसी जेको पंहिंजो किरदारु पाकिस्तान करे रहियो आहे, जेको डिप्लोमेटिक एफर्ट जेके आहिनि उहा बि जारी रहंदी, मूंखे ईअं थो लॻे। छो जो मूंखे लॻे थो त पहिरियों ॾींहुं ॿियो अहिड़ो कोई मुल्क कोन्हे जेको विच में वरी का कम्युनिकेशन थी थो। हाणे हिकु नए ॾींहं लाइ वियो आहे जेके हिन पंहिंजी काफ़ी जेके स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि, पर हाणे ट्रम्प जी काई ख़बर कान्हे
ट्रम्प जी जॾहिं काई ख़बर कान्हे त हाणे 1-2 ॾींहंनि में ख़बर पवंदी। ईरानियुनि पंहिंजो बिल्कुलु हाणे फाइनल जेके सभु शयूं चई छॾियूं त असां हिन ते राज़ी आहियूं, हिन ते राज़ी न आहियूं। हाणे सॼो बॉल इज इन द कोर्ट ऑफ अमेरिकन। अञा चाइना मां बि थी आयो आहे। चाइना में बेसिकली कमर्शियली कुझु न कुझु हुकुम करे आयो आहे। 200 जेको आहे जेट्स जेको पंहिंजा बोइंग जेके आहिनि जेट्स जेको हुनजो ऑर्डर बि ॾेई आयो, हिकिड़ो ॿियो जेको ऑर्डर ॾेई आयो त कमर्शियल लेवल ते थोरी मिड़ई नेचुरली हाणे आयो। ॿियो टाइवान वाले इशू बि डिस्कस थियो, हुन ते हुनजी चए थो पोज़ीशन असांजी साॻी आहे बिकॉज अमेरिकन्स डू नॉट बिलीव इन वन चाइना। हुनजा उहे साॻे 2 चाइना आहिनि। पर एतिरो हुन में थियो आहे त चाइनीज़ हुनखे चयो आहे त तव्हां हुनखे हथियार न ॾियो। हुनखे प्रिंसिपल हुन एग्री कयो आहे जेको चयो आहे त हथियार कोन ॾींदासीं। बाक़ी वन चाइना पॉलिसी ते उहो न हुया। टाइवान रहंदो। अच्छा, ऐं ॿियो जेको आहे जेको जनरली ईरान जे बारे में चयो उहो तव्हांखे ख़बर आहे 2 पॉइंट नॉर्मल आहिनि। हुन ते ईरानियुनि पंहिंजे हॉर्मोस ते चई छॾियो आहे, क्लियर हुन बाक़ाइदे चयो आहे त असां खोलण लाइ तयारु आहियूं। बाक़ाइदा यूरेनियम लाइ बि मोर लेस 20 साल वारे फॉर्मूले ते अमेरिकन चयो आहे त असांखे एक्सेप्टेबल आहे। त हाणे मुंहिंजो ख़्याल आहे ऑलमोस्ट क्लोज़ त थी वियो आहे। पर मां सम्झां त हिकिड़ो फाइनल राउंड ऑफ टॉक्स जेको थींदो मूंखे लॻे थो पाकिस्तान में ई थींदो, ॿी का जॻह कान्हे। ऐं पोइ इन में सर जीअं पहिरियां ॻाल्हि कई पई त अमेरिका खे फेस सेविंग खपे ऐं बतौर विक्ट्री जे लाइ वञी करे पंहिंजे आवाम में ॻाल्हाए ऐं इलेक्शन में कुझु सक्सीड करे, त अॼु हुनजी बॉडी लैंग्वेज बि कुझु अजीब हुई। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब बि मैंशन कयो ऐं जी.आर. बलोच साहब बि चयो त पोइ ईरान जूं समूरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे मञियूं वेंदियूं, एग्रीमेंट थींदो उन हिसाब सां। त पोइ अमेरिका खे छा मिलियो सर 40-45 ॾींहंनि जी हिन जंग दौरान? एग्जैक्टली ये फेस सेविंग मां पहिरें बि चवंदो ईंदो आहियां। ये फेस सेविंग लाइ कई अथई। हुन कोशिशि इहा बि कई आहे। हाणे फेस सेविंग जे लाइ हिकिड़ो थोरी घणी मिड़े एतिरो आहे त बोइंग जो ऑर्डर त वठी आयो आहे 200 जो चाइना वारनि खां। ऐं चाइना वारनि ॿियो वरी हाणे जेके ॿियूं ॻाल्हियूं अञा थियूं आहिनि जेके 1-on-1 मां ॻाल्हियूं थियूं थियूं अंदरि त कोन ॿुधाईंदा त फ़िलहाल ॿिनी प्रेसिडेंट्स जे विच में छा थियो आहे। पर अपेरेंटली हुनजी जेके बॉडी लैंग्वेज मां ईअं लॻे थो त थोरो सो मुंझल पियो लॻे। अञा का ख़बर न आहे, कुझु ॻाल्हियूं विच ते आहिनि। मूंखे मुंझल लॻियो, थोरो कॉन्फिडेंटली कोन पियो ॻाल्हाए। ऐं मथियूं जेके शयूं हुयूं जेके सरासरी शयूं जेके मां अर्ज़ु कयो हाणे उहे ई उन्हनि पॉइंट्स खे टच कयो आहे। वधीक जेको असल ॻाल्हि ॿोल आहे अंदरि उहा हिन कोन ॿुधाई। मां सम्झां थो त चाइना हिनखे तमामु इहो चयो आहे त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे खोलणु खपे। ताइवान खे तव्हां हथियार न ॾियो, ठीकु आहे, वन चाइना नथा ॾियो त। ऐं यूक्रेन लाइ बि चई त हुनखे वॉर खे बंदि कयो। ऐं उन खां पोइ जेको जनरल जेको आहे त वॉर जेकी आहे हीअ मिडल ईस्ट वारी आहे हिनखे हाणे ख़तमु कयो पाण में वेही करे। चयो आहे ट्रम्प चयो आहे त ईरान जेको आहे ऐं ॿिन्ही इहो चयो आहे त ईरान कॾहिं न्यूक्लियर न थींदो, न्यूक्लियर वेपन न ठाहींदो ऐं न्यूक्लियर बि न थींदो। इहो ॿिन्ही एग्री कयो आहे। दिस इज़ व्हाट ट्रम्प हैज़ सेड। बिल्कुलु ठीकु सर। इन समूरे मामले में इसराइल खे साइड ते कयो आहे। मतिलबु इसराइल पाकिस्तान सां ठहंदो न आहे, पाकिस्तान जो सिधो राब्तो बि न आहे। त पोइ इसराइल कीअं एग्री थींदो जेकॾहिं कोई एग्रीमेंट ते पहुचनि बि था कंहिं मामले ते? इसराइल जे एग्री कंदड़ जो का ॻाल्हि ई कान्हे। इसराइल त अमेरिका जी बेबी आहे। हुनखे जेकॾहिं टमाटणी चवंदो चुप करे वेही रहो त बिल्कुलु हेठि कंद करे चुप करे वेही रहंदो। उहा त हुनजी हिकिड़ी कॉलोनी आहे न हिकिड़े क़िस्म जी। कोई बि रिएक्शन हुनजो कोन थींदो कान्हे। जेको अमेरिका चवंदो उहो ई थींदो बिल्कुलु जेको आहे। बाक़ी हाणे गज़ा वारो मामिलो बि रहियो पियो आहे। हुनजी सफ़ाई रही पई आहे, हुनजी रिकंस्ट्रक्शन रही पई आहे। अॻिते लिख जो हिन जो ट्रम्प जे चवण जे मुताबिक़ असां हमास जी बि चेल भॻी आहे। ईरान खे बि सफ़ा ख़तमु हर ॿुधाए थी मां हिकिड़ा हुनजा सभु नेवी ख़तमु कई, फलाणी ख़तमु कई, मिसाइल प्रोग्राम ख़तमु कयो, हुनजा माण्हू मारिया। ईअं क्लियरली चयो हुनजा माण्हू असां मोलियासीं, टॉप लीडरशिप ख़तमु कई आहे। पोइ इहा ई फेस सेविंग जो ॻाल्हि पियो करे। इलेक्शन अचे थी त मां हुन सभिनी खे अमेरिकन्स खे ॿुधाए त असां पंहिंजो मक़सदु जेको आहे पूरो कयो आहे। पर हाणे सभिनी खे ख़बर आहे त रिजीम चेंज न थी, ॿियो न थी, माण्हू हुनजा ख़ासि अहिड़ी का विक्ट्री कान थी। त हाणे ॿई ॻाल्हियूं आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे जॾहिं इलेक्शन थींदियूं त आई थिंक अमेरिकन पीपल विल थिंक ट्वाइस टू गिव हिम अ वोट। ऐं ट्रम्प जे हिननि ॻाल्हियुनि दावनि खां फौरी पोइ वरी CIA बि पंहिंजी रिपोर्ट थी बार बार ॾिए त भई 70% जेको मिसाइल सिस्टम आहे उहो ईरान जो अञा ताईं महफ़ूज़ आहे। हा बिल्कुलु तव्हां ॿुधायो। पहिरियों दफ़ो बि चयोसीं। CIA वरी ईअं चयो आहे। ॾिसो इनखे लॻे ईअं थो अपेरेंटली त अमेरिका जे ॿी ऑर्गेनाइज़ेशन्स में काफ़ी इस्तीफ़ाऊं बि आयूं आहिनि ऐं काफ़ी इस्तीफ़ाऊं ॾियण लाइ तयारु आहिनि। ऐं उन में CIA हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जेको अंदरि उनजे ॿुधो आहे त काफ़ी डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे।
ऐं काफ़ी शयुनि ते CIA ट्रम्प खे इजाज़त न ॾिनी आहे ऐं एडवाइस कयो आहे त वॉर न कयो ईरान सां। हाणे उन ते काफ़ी मगर हे छो जो ट्रम्प ज़ीरो माण्हू आहे ऐं हो चवंदो न मां बसि मुंहिंजी आहे, जेको मुंहिंजो सभु कुझु आहे मुंहिंजो आहे, भले कांग्रेस कीअं बि चए, ॿियो कीअं बि चवनि, जेको मां चाहियां त उहो बि थींदो। त हाणे हो क्लेम थो करे त मां अमेरिका खे वॾो फ़ाइदो पहुचायो आहे ऐं उन में को न आहे। त हाणे ॻाल्हि आहे त अमेरिकन पीपल जेके आहिनि न, मां पंहिंजो हाणे जेको संघर्ष कयां थो त हिन दफ़े हिनखे वोट घटि मिलंदा सफ़ा। ऐं इंटरनली बि डोनाल्ड ट्रम्प ते तमामु घणो प्रेशर आहे। अव्हांखे यादि हूंदो त हिकु वोट तां बची वियो जेको ईरान जंग जे हवाले सां ट्रम्प जा इख़्तियार घटाइण वारी वोटिंग थी हुई। हाणे ॾिसो चाइना जी विज़िट मां सच पुछो, जेकॾहिं मूंखां रिज़ल्ट पुछंदो त चाइना जी विज़िट मां सम्झां थो फैलियो आहे। अमेरिकन जेको आहे उते का अहिड़ो लैंडमार्क कहिड़ी का बि ॻाल्हि कोन कई आहे। एॾे पंहिंजे जेके खां पोइ हुनजी ऑफिशियल एॾी हाई लेवल जी विज़िट थी आहे। त चाइनीज़ ॾाढा फर्म आहिनि, हुनजी लीडरशिप ॾाढी फर्म आहे। हुननि चयो आहे जेके ध्यानु ॾे थो सैंक्शन खई वञे या ॿियूं ईंदी आहे, सही ॻाल्हि न आहे जेको सॼो आहे। त हुनजी पॉलिसी सिधो सरसरी उहा आहे। पर हाणे पंहिंजे फेस सेविंग जे लाइ चाइनीज़ इहो ऑर्डर ॾेई छॾियो आहे। केसि ताईं इम्प्लीमेंट थिए थो या नथो थिए। MOU जेको साइन थींदो आहे न, उहो सम्झो त हिकिड़े क़िस्म जी मङणीअ खां बि घटि आहे, शादी त दूर आहे। इहा ख़बर न आहे कॾहिं इलाही MOU जेके साइन कंदा आहिनि उते जो उते पिया हूंदा आहिनि। इहो हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे हिकिड़े क़िस्म जी। इट्स नॉट एन एग्रीमेंट। देयर इज अ डिफरेंस बिटवीन MOU एंड एग्रीमेंट। इहा एग्रीमेंट नथी आहे मूंखे जेको लॻे थो, इफ आई एम नॉट रॉन्ग, आई थिंक इट्स MOU। ठीकु आहे, ज़फ़र रशीद साहब वॾी महिरबानी, थैंक यू सो मच फॉर योर टाइम सर। जी आर साहब अवां जी वॾी महिरबानी, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब अवां जी वॾी महिरबानी। नज़रीन ॻाल्हि ॿोल कईसूं त ईंदड़ कुझु ॾींहंनि में छा मुतवक़िया आहे, छा पियो थी सघे। मजमूई तौर ते उमेद इहा ज़ाहिर कई वई आहे त कुझु ई ॾींहंनि में को मुआदो थी सघे थो। ॻाल्हियुनि जो ॿियो दौर जेको थींदो उहो वरी बि इस्लामाबाद में थींदो। पाकिस्तान जूं कोशिशूं जेके पहिरियां हुयूं उहे जारी आहिनि ऐं चीन पारां बि इहो ज़ोर ॾिनो वियो आहे पाकिस्तान ते त ॻाल्हियुनि जो अमल उहो तेज़ कराए ऐं पोयां वरी चीन जो इहो चवणु आहे त हू बि तामीरी किरदारु अदा करण जे लाइ तयारु आहे। डोनाल्ड ट्रम्प में चीन जो दौरो मुकमल करण खां पोइ वापसि रवानो थी वियो आहे। चीन ऐं अमेरिका विच में कुझु मुआदा बि थिया, उन ते बि ॻाल्हि ॿुधी आहे। प्रोग्राम जो वक़्तु बि ॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।